होॾे रोलाल स्टेशन में तूफ़ानी बरसात सबबि केतिरा ई कचा घर पट पइजी विया। बरसात जो पाणी लतीफ़ाबाद पाड़े में क़ाइम दर्स बिरादरी जे घरनि में काहिजी पियो। रहवासियुनि मीर मोहम्मद दर्स ऐं अरबाब दर्स ॿुधायो आहे त संदनि घर बरसात जे पाणी हेठि अची विया आहिनि। हुननि चयो त 1 महीने खां मज़दूरी न लॻण सबबि 2 वेला मानी बि मुश्किल बणिजी वई आहे। हुननि चयो त ज़िले हुकूमत पारां बरसात मुतासिरनि लाइ सामान आयो आहे, जेको पिणु अञा ताईं विरहाइजी न सघियो आहे, पर इहो सामान वॾेरनि जी औताकुनि जी सूंहं भरियल आहे। हुननि चयो त मुसलसल घरनि में बरसात जो मींहुं तलाउ भरियल आहे, जंहिं सबबि बि हू सख़्तु परेशान थी विया आहिनि। हुननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह DC मटियारी खे अपील कई आहे त संदनि माली सहायता कई वञे।